इते वांखे ख़बर न्यू खिपरो मां जिते बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। चोर 8 दुकाननि जा ताला टोड़े लखें रुपयनि जो सामान चोरी करे विया। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। खिपरो में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त चोर 8 दुकाननि जा ताला टोड़े सामान चोरी करे विया आहिनि। वापारियुनि शहरनि में कावड़ जी लहर छायल आहे, जॾहिं त पुलिस अञा ताईं का कार्रवाई न करे सघी। कुझु दुकाननि जा CCTV फुटेज मिलिया आहिनि। चोरनि खे जल्द सोघो कयो वेंदो, पुलिस जो इहो चवणु आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। खिपरो मां बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। चोर 8 दुकाननि जा ताला टोड़े लखें रुपयनि जो सामान चोरी करे विया। वापारियुनि ऐं शहरियुनि में कावड़ जी लहर छायल आहे। पुलिस अञा ताईं का कार्रवाई न कई। पुलिस जो चवणु आहे कुझु दुकाननि जा CCTV फुटेज मिलिया आहिनि। चोरनि खे जल्द सोघो कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं खिपरो मां आवाज़ जे रिपोर्टर असद शाह खान। जी असद। जी बिल्कुल गज़ाला, खिपरो में वधंदड़ बदमनी खे मुंहिंजो न अची सघियो आहे। गुज़िरियल राति चोरनि 8 दुकाननि जा ताला तोड़े लखें रुपयनि जो सामान चोरी करे विया आहिनि। मैन सांगड़ रोड, हथुंगो रोड ऐं मीरपुर खास रोड ते गुज़िरियल राति चोरनि मुख़्तलिफ़ मार्केटनि जे 8 दुकाननि, जिन में पेस्टिसाइड, कंफेक्शनरी, मेडिकल स्टोर, किराना ऐं ॿियनि दुकाननि जा ताला तोड़े लखें रुपयनि जो सामान ऐं रोक रक़म ॿुहारे विया। इतला ते खिपरो पुलिस वाक़े वारी जगह ते पहुची जाइज़ो वरितो आहे। ॿिए पासे वापारी एसोसिएशन ऐं शहरनि में कावड़ जी लहर छायल आहे। राब्तो करण ते खिपरो पुलिस जो चवणु आहे त कुझु मार्केटुनि मां CCTV फुटेज मिलिया आहिनि। चोरनि खे सोघो कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी असद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।